सॻियूं मामा खे ख़बर ॾींदा आलम हुब्बली जांगर जी रिपोर्ट मुताबिक़ सॻियूं में सहाफ़ी इत्याद खिरपुर जे सॾ ते हिंगोरजा थाणे जे बदमस्त एसएचओ पारां सहाफ़ी इत्याद खिरपुर जे सरवाण हिंगोरजा प्रेस क्लब जे सदर रईसो गुलाम हुसैन चांगो अब्दुल जब्बार चांगो शमन राजपर तालका प्रेस क्लब सोबोदरो जे सरपरस्त आला सीनियर सहाफ़ी जमाल महमूद खोड़ो मुर्तज़ा सामटियो जवार महबूब सैदो समेत कवरेज लाइ पहुतल 16 खां वधीक सहाफ़ियुनि ऐं आबादगारनि समेत ॿियनि सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवान 100 माण्हुनि मथां मनगढ़ंत केस दाख़िल करण ख़िलाफ़ नेशनल प्रेस क्लब सॻियूं जे सहाफ़ियुनि ऐं सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाननि जो नेशनल प्रेस क्लब सॻियूं अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो सख़्तो नारेबाज़ी कंदे नेशनल प्रेस क्लब सॻियूं जे सदर गुलाब अली सियाल मज़हर अली मंगनेजो अतीकुर रहमान मतू हाजी खान हिस्बानी मोहरम खान मंगनेजो समाजी अॻुवान बख्शर मला ऐं ॿियनि चयो त काटन फैक्ट्री इंतज़ामिया हिक हटी करे फुटियुनि जे सरकारी अघ ॾियण बदिरां मनपसंद हिक हटी रेट मुक़ररु करे गैरक़ानूनी तौर कटवटियूं करे आबादगारनि खे ॿिन्ही हथनि सां फुरण वारे अमल ख़िलाफ़ आबादगारनि अॻुवाननि ऐं सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाननि पारां नेशनल हाईवे हिंगोरजा रोड ते धरणो हयो वियो ऐं एसी सोबोदरो एहतजाज कंदड़नि सां ॻाल्हियूं करे संदन जाइज़ मुतालबा तस्लीम करे एहतजाज ख़त्म करायो जंहिंखां पोइ एसएचओ हिंगोरजा काटन फैक्ट्री इंतज़ामिया खां गरी रिश्वत वठण एवज़ 16 खां वधीक सीनियर सहाफ़ियुनि समेत 100 माण्हुनि ते मनगढ़ंत केस दाख़िल करे पंहिंजे उहिदे ऐं वर्दीअ जो नाजाइज़ फ़ाइदो वठी पुलिस गर्दी कई आहे जेको अमल इंतिहाई किरियल हरकत आहे। उन्हनि डीआईजी सखर एसएसपी खैरपुर खां मुतालबो कयो त न आयल एसएचओ हिंगोरजा खे नौकरीअ मां फारिग करे संदसि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करे सहाफ़ियुनि ऐं आबादगारनि मथां दाख़िल कयल कूड़ो केस ख़त्म कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो।